ओम शांति। अज दा मावक्यन 15/6/2023। अज मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे बार सोई हुई तकदीर के जगाइण से साधना पढ़ाई। ये पढ़ाई सोर्स ऑफ इनकम है ना, जैसा 21 जन्मन जे लाइ तकदीर जगी वेंदी आहे। प्रश्न हिन रूहानी कॉलेज जी हिक विशेषता ॿुधाए जो दुनिया जे कहिड़े कॉलेज जी न थी सघंदी आहे। उत्तर आहे, ये हिक ही कॉलेज आहे जाते कोई मनुष्य गुरु टीचर न आहे। स्वयं निराकार भगवान टीचर रही करे पढ़ाईंदा आहिनि। इहा अहिड़ो विचित्र बाप आहे जंहिंसां जेके पंहिंजो कोई चित्र न आहे, पंहिंजो कोई बाप व टीचर न आहे। पढ़ाई भी अहिड़ी पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां 21 जन्मनि जे लाइ तकदीर जगी वञे। हुन पढ़ाई सां त हिकु जन्म जी तकदीर जगदी आहे न, हिन सां 21 जन्मनि जी ठहींदी आहे। गीता तकदीर जगाए करे आई आहे। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाइनि था त हिते तकदीर ठाहिण आया आहियो। छो तकदीर के साथ थी वियो आहे, तकदीर खे लकीर लगी हुई आहे न। भारत तकदीरवान हुयो, भारतवासी देवी देवता हुया, तकदीर जगल हुई न। हाणे भारतवासी नर्क जा मालिक आहिनि त तकदीर उजाई वई आहे। ये केरु सम्झाईंदो आहे? जो सभिनि जो तकदीर ठाहिण वारो आहे, सभिनि खे दुखनि सां छुड़ाइण वारो आहे, पोइ सभिनि खे सुख ॾियण वारो आहे। पोइ सभिनि छुड़ाए करे पोइ सभिनि खे सुख ॾियण वारो बि आहे। त बाबा चवनि था कि हाणे तकदीर, हाणे बाबा असांखे चवनि था इहे दुखधाम आहे। भारत 5000 वर्ष पहिरियों सुखधाम हुयो, सभिनि जी तकदीर जगल हुई न। हाणे तकदीर सुम पई आहे। सॼी मनुष्य सृष्टि जी तकदीर जगाइण वारो ज़रूर बेहद बाप ई हूंदो। बाप रचयिता आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो भारत में सभु मनुष्य सुखी हुया। कहिड़ा मनुष्य? ईअं न सतयुग में एतिरा सभु मनुष्य हुया। पहिरियों सतयुग में सिर्फ 9 लख हुया। देवी देवता धर्म जी शुरूआत हुई न। ये सभु ॻाल्हियूं सम्झाइण वारो ज्ञान सागर मनुष्य सृष्टि जो बीज रूप बाप ई आहे। ॿारनि खां पुछंदा आहिनि तव्हांजो बीज रचता केरु आहे? त चईंदा आहिनि मम्मा बाबा असांखे रखियो आहे। छो जी सभु माउ बाप सां जन्म वठंदा आहिनि। बाप स्त्री खे जन्म न ॾींदो आहे, एडॉप्ट कंदो आहे कि तव्हां मुंहिंजी स्त्री आहियो। पोइ हुननि सां ॿार पैदा थींदा आहिनि। उहा आहे क्रिएटर। स्त्री खे एडॉप्ट कयो। कन्या पराए घर जी हुई न, उन्हनि खे पंहिंजी पत्नी ठाहींदा आहिनि। पोइ जॾहिं ॿार पैदा थींदा आहिनि त ॿार उन्हनि खे माता पिता चवंदा आहिनि। उहा आहे हद जा माता पिता। बाप कन्या जी शादी कराईंदा आहिनि। पहिरियों कन्या पवित्र आहे त केतिरो मान हूंदो आहे न। पोइ विकारी थियण सां उहो मान न रहंदो। चईंदा आहिनि कन्या उहा जो 21 कुलनि जो उद्धार करे। हाणे बाप भी सम्झाए थो कि ये जो ब्रह्मा कुमारियूं आहिनि ये हिन समय भारतवासियों के 21 जन्मनि जे लाइ भारतवासियुनि जो उद्धार कंदियूं आहिनि। ये सभु कुमारियूं आहिनि, पर शादी भी कई हुई आहे, लेकिन ब्रह्मा कुमार कुमारियूं ठही वियूं त भाउ भेण थी विया न। काम कटारी हलाए न सघनि। पवित्रता जो मानता आहे। सन्यासी पवित्र ठहींदा आहिनि त उन्हनि जो भी मान आहे न। भारत में पवित्रता हुई त भारत सदा सुखी हुयो, संपूर्ण निर्विकारी हुयो न। मंदिरनि में वञी करे ॻाईंदा आहिनि त सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। तव्हांजो वास्तव में हिंदू धर्म न आहे। हिंदुस्तान त रहण जी जॻह आहे। यूरोप में रहण वारनि खे जो धर्म यूरोपियन थोड़ी हूंदो। धर्म त क्रिश्चियन आहे न। हिंदुस्तान में रहण वारनि खे हिंदू धर्म न चइबो आहे। धर्म त ॿियो हुजणो खपे न। बाप सम्झाईंदा आहिनि जो देवी देवता धर्म वारा हुया उहे ई पंहिंजे खे हिंदू कहलाईंदा आहिनि। छो जी पंहिंजे धर्म खे भुलिजी आहिनि। हिंदू कोई आदि सनातन धर्म न आहे। क्रिश्चियन माण्हू क्राइस्ट खे मञंदा आहिनि।
छो जो उन्हनि क्रिश्चियन धर्म जी स्थापना कई न। हिते त कंहिंखे इहो पतो ई न आहे कि असां कहिड़े धर्म जा आहियूं। कोई सिख धर्म वारो हूंदो त ॿुधाईंदो असांजो सिख धर्म आहे, सिख धर्म जो आहे। सिख धर्म कीअं स्थापन कयईं त चईंदा गुरु नानक स्थापन कयईं। उन्हनि खां इहे धर्म कीअं स्थापना कई इहो बि तव्हां ॼाणंदा आहियो। कोई बि पतित आत्मा धर्म स्थापना न करे सघंदी आहे। जो धर्म स्थापन हूंदो आहे उहो पहिरियों पवित्र हूंदो आहे, पोइ अपवित्र शरीर में प्रवेश करे धर्म जी स्थापना कंदा आहिनि। जीअं गुरु नानक खे त 12 आदि हुया, पोइ उन्हनि में पवित्र आत्मा प्रवेश करे सिख धर्म जी स्थापना कई। ये ब्रह्मा जो भी पतित शरीर आहे त हुननि में ज्ञान सागर बाप आया आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असांजो उहो बाबा आहे न, इहा आत्मा चईंदी आहे हाणे तव्हांखे आत्म अभिमानी ठहिणो आहे। देह में आत्मा रहंदी आहे न। जीअं कोई चईंदा आहिनि मां मर्चेंट आहियां, ये आत्मा हिन ऑर्गन्स द्वारा आत्मा चईंदी आहे मां 84 जन्म पूरा कया। बाप बि सम्झाईंदो आहे मां आहियां त आत्मा जो बाप। मुंहिंजो अवतरण भारत में ई थींदो आहे। तव्हांखे पंहिंजो शरीर आहे, मूंखे न आहे। मां अवतरण वठंदो आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि पंहिंजो सूक्ष्म शरीर आहे। मुंहिंजो अवतरण भारत में ई थींदो आहे। यादगार में शिवलिंग ॾेखारींदा आहिनि, लेकिन मुंहिंजो कोई एतिरो वॾो रूप न आहे। मां आहियां स्टार। जीअं आत्मा स्टार आहे न, आत्मा कोई ॾाढी वॾी नंढी न हूंदी आहे। चमकंदो आहे भ्रुकुटी जे विच में अजब सितारो। आत्मा ॾाढी नंढी आहे। लाइट जो साक्षात्कार ॾाढो करे सफ़ेद थींदो आहे न। हाणे केतिरी करोड़ आत्मायूं आहिनि। सतयुग में एतिरा शरीरधारी आत्मायूं न हूंदियूं। अगरि सतयुग में एतिरी हूंदियूं त हाणे ताईं अरबों थी वञनि। एतिरियूं त न आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो ये कोई साधु सन्यासी न आहे। ये त बाप ही समझाए तो ये बाप जो कोई बाप न आहे। ब्रह्मा विष्णु शंकर जो भी बाप आहे न। श्री कृष्ण जो भी बाप आहे। बेहद जो बाप चईंदा मुंहिंजो कोई बाप भी न आहे, टीचर भी न आहे। सतयुग में भी ॿार राज विद्या पढ़ण स्कूल में वेंदा, टीचर हूंदो। असांजो त कोई टीचर ई न आहे। मां तव्हांखे राज्य सिखायां थो न, मां कोई राजा महाराजा न ठहींदमि। तव्हां ॿार ठहींदा आहियो। पूज्य श्री लक्ष्मी, पूज्य श्री नारायण सतयुग में राज्य कंदा हुयो न। ये निराकार बाप इन शरीर में विराजमान की पढ़ाइनि था। कंहिंखे पढ़ाइनि था बाबा? आत्माउनि खे। असां आत्मा ई पढ़ंदियूं आहिनि। उहा आहे ज्ञान सागर, शांति जो सागर। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे पंहिंजो वरसो थो ॾियां 21 जन्मनि जे लाइ। सतयुग में सुख शांति वारा हुया। रावण सतयुग में त सुख शांति वारा हुया। रावण भूत उते हूंदो न आहे। उहा आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया। हाणे आहे संपूर्ण विकारी दुनिया। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां बाबा सां तकदीर ठाहिण आया आहियूं। स्कूल में तकदीर ठाहे बि आहे न। पढ़ी करे पास कंदासीं, पोइ टीचर ठहींदासीं। हिते तव्हां 21 जन्मनि जे लाइ तकदीर ठाहींदा आहियो। उहो तकदीर ठाहींदा आहिनि हिन हिकु जन्म जे लाइ। स्कूल में पढ़ी करे शरीर निर्वाह जे लाइ कमाई कंदा आहिनि न। पंहिंजो ॿियो कोई बाबा चईंदा आहिनि उहो स्कूल में पढ़ी करे शरीर निर्वाह जे लाइ कमाई कंदा आहिनि। पंहिंजो ॿियनि जो शरीर निर्वाह कंदा आहिनि। त हुन स्कूलनि में हिकु जन्म जी तकदीर ठाहींदा आहिनि। जन्म जन्मांतर जे लाइ बैरिस्टर इंजीनियर न ठहींदा आहिनि। ॿिए जन्म में पोइ वरी पढ़णो पए। वो शरीर निर्वाह अर्थ धंधो हिकु जन्म जे लाइ आहे। बाप त चईंदा आहिनि मां तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ सुख शांति जो वरसो थो ॾियां। 21 जन्म न असांखे एॾी टफ पढ़ाई करणी पवंदी न, एॾो महिनत वारी जॉब करणी पवंदी। हुते त सभु असांखे आपे ई मिली वेंदो। सभिनि खे पंहिंजी पंहिंजो सभु कुझु हूंदो। इहे बेहद जी बाप तो चए न, उन्हनि जो कोई बाप न आहे। तव्हां ॿार चईंदा आहियो बाबा असां तव्हांजा आहियूं। बाबा बि चईंदो आहे हा ॿार तव्हां असांजे कल्प पहिरियों वारा आहियो न, हाणे वरी ठहिया आहियो।
ये आहे ईश्वर बाप सां ॿारनि जो स्नेह। आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल। 5000 वर्ष पहिरियों बि तव्हां ॿारनि खे गुरु ठाहे करे हेल्दी वेल्दी हेल्थ वेल्थ ॾिनी हुई न, छो जी नॉलेज आहे सोर्स ऑफ इनकम। पढ़ाई सां ई तकदीर ठाहींदा आहिनि, उहा थींदी आहे हद जी, आहे बेहद जी तकदीर। ये स्कूल आहे न, सत्संग न आहे। सत्संग में त वेंदा आहिनि कोई जे रामायण ग्रंथ आदि ॿुधाईंदा आहिनि। सत्संग में जो वेंदा आहिनि कोई रामायण ग्रंथ आदि ॿुधाईंदा आहिनि। बाबा त उन्हनि खे बाबा त नॉलेजफुल आहे न, बाबा कोई शास्त्र आदि थोड़ी पढ़ंदा आहिनि। चईंदा आहिनि मां त सभु कुझु ॼाणंदो आहियां। इहा सिर्फ़ तव्हांजी बुद्धि में आहे कि उहो मोस्ट बिलोवेड बाबा आहे जेके सभु यादि कंदा आहिनि कि हिन पतित दुनिया में अचो, अची करे असांखे सुख गनेरे ॾियो। तव्हां माता पिता सां बालक तव्हांजा हाणे सम्मुख अची करे ॿार ठहिया आहिनि। बाप आहे विचित्र, उन्हनि जो कोई चित्र न आहे, अर्थात शरीर न आहे, परंतु चित्र जे आधार बगैर शिक्षा कीअं ॾे। हिन करे चईंदा आहिनि मां हिन शरीर जो आधार वरितो आहे, हिननि द्वारा तव्हांखे पढ़ायां थो। तव्हां ॼाणदा आहियो कि कोई मनुष्य गुरु टीचर न पढ़ाईंदो। लिखल बि आहे न भगवान वाच्य, हू आहे निराकार ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः चइबो आहे न। ब्रह्मा भगवान न चईंदसि छो जो उहो सूक्ष्म वतन वासी आहे न। देवतायूं आहिनि रचना, उन्हनि सां कोई वरसो न मिली सघंदो आहे। त पोइ मनुष्य खे वरसो कीअं ॾे? त हिन ॻाल्हियुनि खे कोई समझी न सके। बाबा चवनि था इहा आहे गॉड फादरली कॉलेज आहे न, भगवान पढ़ाईंदा आहिनि। ॿार मां तव्हांखे मनुष्य खां देवी देवता थो ठाहियां, इहे कोई चई न सघे। सन्यासी आहे निर्वृत्ति मार्ग वारा, सत्युग में त प्रवृत्ति मार्ग में पवित्र देवी देवता हुया। हाणे पोइ मां आयो आहियां पतितनि खे पावन ठाहिण। जेतिरो यादि कंदा ओतिरो विक्रम विनाश थींदा न। आत्मा ई पतित थींदी आहे न। जीअं सोने में खाद पईंदी आहे पोइ जेवर खाद वारो ठहींदो आहे। आत्मा में खाद पईंदी आहे त आयरन एज ठही वेंदी आहे। हाणे सभई तमो प्रधान आहिनि, पोइ त आत्मायूं सुंदर थी वेंदो त असांखे शरीर बि सुंदर मिलंदो न। सत्युग में त तव्हां गोरा अर्थात सुंदर हूंदा, पोइ 84 जन वधंदे वधंदे श्याम ठही वेंदो अर्थात सावरा ठही वेंदा। जे करे श्री कृष्ण खे श्याम सुंदर चईंदा आहिनि। हिक जी ॻाल्हि त न आहे न, जी राजधानी असांजी घोरी थी थिए न। बाबा चवनि था सुंदर थी थिए, हाणे श्याम ठही वई आहे। आत्मा और शरीर ॿई ही रोगी थी विया आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो असां पूज्य देवी देवता हुयासीं, माया पूज्य खां पुजारी ठाही। देवी देवता धर्म वारा धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी विया आहिनि। देवताउनि जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि असां नीच पापी आहियूं, असां में कोई गुण न आहे, असां कंगाल दुखी थी विया आहियूं। भारत में देवी देवताउनि जो राज्य हुयो, भारत स्थिरता जो न। हाणे त प्रजा जो प्रजा ते राज्य आहे। बाप खे ॼाणदा ई न आहिनि। इहे त ॼाणदा आहियो कि हिन पुराणी दुनिया जो विनाश त थियणो ई आहे न। ॻायल बि आहे विनाश काले विपरीत बुद्धि कंहिंजी, यादव ऐं कौरवनि जी, जो बाप खे न ॼाणदा आहिनि। भगवान वास्ते तव्हांजी तकदीर जो डूबी वई आहे उहा हाणे जगी चुकी आहे। तकदीर ठही वञण जी पढ़ाई आहे न। तकदीर कीअं ठहींदी आहे? नॉलेज सां। स्वर्ग जो मालिक त स्वर्ग जी स्थापना करण वारो ई ठाहींदो न। स्वर्ग जी स्थापना करण वारो हेवनली गॉड फादर आहे। नरकवासी माया ठाहींदी आहे। तव्हां ॻाईंदा बि आहियो दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। भक्ति शुरू थींदी आहे द्वापर खां। भक्ति जो फल ॾियण भगवान खे अचणो पवंदो आहे न। हाणे भगवान घर वेठे आयो आहे भारत में। भारत उन्हनि जो घर आहे न। शिवरात्रि बि हिते मल्हाईंदा आहिनि, मंदिर बि हिते ई ठाहींदा आहिनि। शिव बाबा तव्हां ॿारनि खे वेही नॉलेज ॾींदा आहिनि।
जेके ज्ञान अमृत अथवा सोमरस भी चइबो आहे। गोल्डन एज ठाहिण लाइ नॉलेज ॾींदा आहिनि बाबा। त नाम सोमनाथ पियो आहे। हाणे त भारत केतिरो कंगाल आहे न, तव्हांखे हिन समय टे पैर पृथ्वी बि न मिलंदी आहे। काथे वेही करे पढ़ंदा। इहे त वॾे से वॾे हॉस्पिटल कम कॉलेज आहे। तव्हां मिड गेट आहियो न। चईंदा आहिनि बाबा मां तव्हांजो 12 मार्च जो ॿार आहियां। आत्मा चईंदी आहे हिन शरीर द्वारा बाबा मां तव्हांजो 6 मार्च जो ॿार आहियां। त मिड गेट थी विया न। चईंदा आहिनि मां तव्हांजो ठहियो आहे, अर्थात हाणे सुठी रीति पढ़ो त साथ वठी हलंदमि। सन्यासी ब्रह्म अथवा तत्व खे यादि कंदा आहिनि। बाप खे छॾे रहण जे स्थान खे यादि कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि ब्रह्म ई भगवान आहे, लेकिन इहा उन्हनि खे मिठो ब्रह्म तत्व जंहिंमें असां अशरीरी आत्मायूं निवास कंदियूं आहिनि, उन्हनि खे भगवान खे चई सघंदासीं। पोइ चईंदा आहिनि असां ब्रह्म में लीन थी वञूं। आत्मा त अविनाशी आहे, हुनजो पाठ वॼाईंदी रहंदी आहे। बाप सुठी रीति वेही सम्झाईंदा। ये दादा भी भल शास्त्र आदि पढ़ियल आहे, परंतु मूंखे न ॼाणंदो आहे। हाणे हिननि खे बि मां ॿुधायां थो। इन्हनि जी आत्मा ॿुधी थी, मां हिननि जी बाजू में अची करे वेहींदो आहियां, तव्हांखे पढ़ाईंदो आहे। इहे बि ॿुधंदो आहे न, इन्हनि जे मुख सां ई पढ़ाईंदो आहे न। तव्हांखे देही अभिमानी ठाहींदो आहे। दुनिया में कोई देही अभिमानी हूंदा न आहिनि। तव्हां ॿार बेहद जे बाप सां बेहद जो सुख जो वरतो था वठो। 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक सन्यासी आदि खे पंहिंजे शास्त्र ही बुद्धि में ईंदा आहिनि। हिते कोई शास्त्रनि जी ॻाल्हि न आहे। बाप खे छा यादि ईंदो, उहो त मालिक आहे न। बाबा चईंदा आहिनि कि सन्यासी आदि खे त पंहिंजा शास्त्र ई बुद्धि में ईंदा। हिते त कोई शास्त्र जी ॻाल्हि कोन्हे। बाप खे छा यादि ईंदो, छोकी उहो त मालिक आहे, हुननि खे त सभु पतो आहे। तव्हां यादि कंदा आहियो बेहद जे बाप खे। प्रजापिता ब्रह्मा जा तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। ॾाॾे खां वरितो था वठो। ब्रह्मा द्वारा फादर आहे साकार, ग्रैंड फादर आहे निराकार। शिव बाबा जी आत्मा हिन में आहे न, ॿई निराकार आहिनि। इहा साकार फादर बि आहे त असांजी मदर बि आहे न। इन्हनि सां तव्हांखे मां एडॉप्ट कंदो आहियां। अच्छा मीठी मीठी सिकिन जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾेई करे 21 जन्मनि जे लाइ पंहिंजी तकदीर ठाहिणी आहे। हिकु बाप जी मत ते हली पंहिंजो खानो आबाद करणो आहे। ॿियो आहे आत्म अभिमानी ठहिणो आहे। यादि जी यात्रा सां आत्मा खे संपूर्ण पावन ठाहिणो आहे। वरदान सदा पंहिंजे पाण सां शुभ उम्मीद रखी दिल शाह ठहिण वारा वॾी दिल साग दिल ठहो। सदा पंहिंजे में शुभ उम्मीद रखो, कॾहिं बि ना उम्मीद न रखो। जीअं बाप हर बार में शुभ उम्मीद रखंदा आहिनि। कोई कीअं बि आहे, बाप लास्ट नंबर सां बि कॾहिं दिल शिकस्त न थींदा आहिनि, सदा ई उम्मीद रखंदा आहिनि। त बाप बि पंहिंजे ऐं ॿियनि सां सेवा सां कॾहिं ना उम्मीद दिल शिकस्त न थींदा आहिनि। दिल शाह ठहो। त जीअं बाप न ठहींदा आहिनि, असांखे बि ॿियनि सां सेवा सां कॾहिं बि ना उम्मीद दिल शिकस्त न थियणो आहे। दिल शाह ठहो। शाह माना फ्राक दिल, सदा वॾी दिल हुजे। कोई भी कमजोर संस्कार कंहिंजो बि न, स्वयं जो न ॿियनि जो धारण करणो आहे। नॉलेजफुल ठही माया जे भिन्न भिन्न रूपनि खे परखी करे विजयी ठहिणो आहे। बाबा चईंदा न तव्हां होली हंस आहियो। कंहिंजो बि कोई बि ॻाल्हि असांखे बुद्धि में न हुजणी खपे। सभी शुद्ध आत्मायूं आहिनि, सभी सुठी आत्मायूं आहिनि। नॉलेजफुल ठही माया जे भिन्न भिन्न रूपनि खे परखी करे विजयी ठहो।
स्लोगन ताऊ बाबा ये कंबाइन रहो जो क्यों कोई अलग करे ही न सके। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो,